हाज़रीन ऐं नाज़रीन, तव्हांखे हवेली ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट ॾींदा हलूं। हवेली ड्रामे जा जेका परस्तार आहिनि, जेका फ़ैन आहिनि, जेका इंतज़ारु करे रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ वॾी ख़ुशख़बरी। जी हाँ दोस्तो, हवेली ड्रामे जी आख़िर शूटिंग किथे पुगी, आख़िर ड्रामो कॾहिं ईंदो, कहिड़ी टाइम एपिसोड ईंदी ऐं हिन टाइम कहिड़ी स्पेल जी शूटिंग हली रही आहे, सॼी अपडेट ॾियूं था इन वीडियो में। साम्हूं पिक्चर्स दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहे काफ़ी अर्सो पहिरियों मां तव्हां शेयर कया, लेकिन अॼु जी जेका ताज़ा तरीन रिपोर्ट आहे उहा तव्हां सां शेयर कंदासीं। मंज़ूर दानी साहब पंहिंजी महिनत सां लगातार पंहिंजी महिनत करे रहियो आहे ऐं हवेली ड्रामे जी चोथें स्पेल जी शूटिंग भी तैयार थी चुकी आहे, स्टार्ट थी चुकी आहे ऐं शूट इहो कयो वञे थो पियो चोथों स्पेल ऐं बहितरीन कैमरास, बहितरीन रिज़ल्ट ऐं फुल HD ऐं सुठी सुठी लोकेशननि ते KTN वारनि जो ही प्रोडक्शन ड्रामो यानी हवेली ड्रामो ज़बरदस्त वॾे स्केल ते शूट कयो पियो वञे ऐं चोथें स्पेल जी टियों स्पेल मुकमिल थी चुको आहे। जेका पिक्चर्स तव्हां ॾिसी रहिया आहियो टें स्पेल जा आहिनि, चोथों हाणे स्पेल शूट थी रहियो आहे, उहो बि साॻी लोकेशननि ते, कुझु मुख़्तलिफ़ लोकेशननि ते ऐं सुठा सुठा सीन रिकॉर्ड कया पिया वञनि। जॾहिं दोस्तो साम्हूं तव्हांजी इहे सीन ईंदा पोइ वाक़ई तव्हां मञींदो त हवेली ड्रामो हिन टाइम 2024 जो सभ खां वधीक टॉप ड्रामो, प्रोफेशनल ऐं सुठी कहाणी ऐं सुठी सोच ॾींदड़ ऐं सुठी नॉलेज वधाईंदड़ ड्रामो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो, लेकिन तव्हांखे इंतज़ारु आहे अॻु वारी क़िश्तूं जंहिंजी तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो पिक्चर, तव्हां इंतज़ार में हूंदो त इहे सीन कॾहिं ईंदा। दोस्तो 50 एपिसोड खां पोइ इहे अॻिते सीन ईंदा, कुझु ॾींहं बसि तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। इंशाल्लाह एडिटिंग पूरी थी वेंदी ऐं एपिसोड उतां हली वेंदा। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा।